साईं तव्हांजी ॻाल्हि त बराबरि आहे, पर जेकॾहिं बाबा वारा बि हेॾे लॾे अचनि हा त सुठो थिए हा। यार लालू तूं त बिना को ज़ोरावर आहीं बा। तूं भाई छा तो त पुलिस हाणे तोखे सुख सां सुम्हण ॾींदी छा? या तुंहिंजो नालो रिकॉर्ड ते चढ़ी वियो आहे। हाणे जेकॾहिं ओसे पासे बि का वारदात थी न त पुलिस कन खां झले वठी वञे थाणे ते। तंहिंखां चङो आहे त तूं पंहिंजे घर खां परे रह बाबा। आख़िर आउं तुंहिंजो ज़ामिन आहियां बाबा। मूंखे ख़बर आहे साईं, ऐं असां बि हाणे संदरो ॿधी अची मैदान में लथा आहियूं। डपु वरी कंहिंजो आहे? घर वारनि जो बि या नसीब। बसि त पोइ ॻणती छाजी आहे? घर पाणे जो जुड़ियो हलाईंदो। ऐं उते अब्दुल्ला ऐं भाऊ जाफ़र अली वारा बि उन्हनि जी सार संभाल पिया हलनि था। तूं वेह वेह। महिरबानी साईं। लालू हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हीअ तुंहिंजे भेण जे संग वारो कहिड़ो चकर पियो हले बा? साईं छोकिरो मुंहिंजी पुफी जो पुटु आहे। मुंहिंजी भेण अञा नंढी हुई त बाबा मङणो कराए छॾियो हो। पुफी जे करे खणी माइटी आहे, पर वरी बि ॻोठ राज त पराओ आहे न। ऐं अमां खे बि इहा संगवाती पसंदि कान हुई। हा, पर मूं त भाई इहो ॿुधो आहे त तूं बि हिन ॻाल्हि में राज़ी कोन आहीं। हा साईं, ॻाल्हि त मूंखे बि कान थी वणे, पर छा करियां, बाबा जो ज़िद आहे त मां ज़बान ॾियो वेठो आहियां। पिणे जी अची मत खसी आहे। अचायो न्याणीअ जो मथो रुलाईंदो पराए राज में। भला ही अब्दुल्ला बि त संग जी घुर करे पियो न? हा साईं। तुंहिंजो नंढे हूंदे जो यार आहे। तूं पिणे खे सम्झाई नथो? हिन ॻाल्हि ते बीहारींसि त अब्दुल्ला खे संग ॾिए। साईं ॻाल्हि त मुनासिबु आहे, पर वरी छा, रुगो बाबा जी मर्ज़ी कान हलंदी? आख़िर मुंहिंजी बि त भेण आहे। ठीकु, भला तूं हाणे ख़ैर सां जेल मां बि निकिरी आया बा। हाणे भला सवड़ पाए सुम्ही रहंदे या का चुरपुर बि कंदे? साईं तव्हांजो हुकुम थिए, रुगो दद का ॿुधंदो। जल्दी कर टकराओ थी। जल्दी कर मुसाफ़िरनि मां त लालूअ खे केरु कोन सुञाणे, पर ख़बर इहा पई आहे त लालूअ टोलो ठाहे फुर कई आहे। ॾिठी रमज़ान, मूं तोखे छा चयो? हिन छोरे शुरूआति कई आहे मेंह जी चोरीअ सां, सुभाणे धाड़ हणंदो। बसि साईं अलाह जे कहिड़ो वक़्तु अची वियो आहे। जंहिंखे थी छित कुताई खणे सो धाड़ेल बणिजो वञे। अॻे हिन तरह में अमुन अमान लॻो पियो, सो बाणे फिटी वियो। बाबा साईं लालूअ खे असीं सुञाणूं था, उन में एतिरी थूम ई कान्हे। हा बाक़ी का टेक अथसि। साहब ही तो कुछ ॿुधाए कोन थो, चए थो त मूंखे लालू जी का ख़बर कान्हे। अड़े हिन मिस्किन खे छो झलियो अथव? वञो बाबा हिनखे छॾियो, तई ॿाहिरि हलो। हैदर ख़ान, आउं जूड़े खे नंढे हूंदे खां सुञाणा, अशराफ माण्हू आहे। जेकॾहिं पुट जी खरियो अथसि त हुन में हिन जो त ॾोह कोन्हे। हाजी साहब अवी सही था चओ, पर लालू त हथ अचे ई कोन थो, तंहिं करे प्रिंस खे वठी वञी था थाणे ते विहारियूं। ॿियो त वॾा ऑफिसर बि इहो ई था सम्झनि त पीउ जे लाचार में लालू पाण ई अची पेश पवंदो। अड़े बाबा, औलाद बेहया थी पियो त पोइ पीउ जी इज़त जो कहिड़ो लिहाज़ रखंदो? बाबा जेको ॾोह करे उनखे झलियो। अमी ठीकु था चओ हाजी साहब, सच पुछो त मूंखे बि इहो सुठो नथो लॻे त तव्हांजे ॻोठ ते पुलिस चढ़ी अचे। ख़ैर जुड़े खे छॾियो था वञो। चङो, महिरबानी महिरबानी। बाबा जुड़िया, तूं हल घर, अलाह चङी कंदो। ॾिसी पियो माण्हू जा हाल? हा बाबा, ॾिसां पियो। अवीं बि ॾिसो।
पर साईं मुंहिंजा इहो त ॿुधायो बाबा ॾोह कहिड़ो कयो आहे? कामिल खान लालूअ जो ज़ामिन आहे ऐं लालू फुर करे रूपोश थी वियो आहे। बहितर इहो आहे त कामिल खान लालूअ खे थाणे ते पेश करे, ॿी सूरत में खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। पर बाबा साईं त हिते कोन्हे, शहर वियल आहे। ठीकु आहे, नेठ त ईंदो, ॿुधाए छॾियोसि त थाणे ते अचे, न त असीं मजबूर आहियूं, सम्झई? तू हिते वेठो आराम कर, होॾे पुलिस मुंहिंजे भाउ जे घर वञी पहुती आहे। पुलिस पुलिस वठी त कोन वई? न त अञा त कोन वठी वेंदुसि। आशी मूं भाऊ कामिल ॾे अॻे नियापो ॾियारे मोकिलियो हुयो त पुलिस अची ने फ़िलहाल तूं टरी वई। तोखे लालू जो ॿियो को ज़ामिन कोन थे मिलियो जो तूं मुंहिंजे भाउ खे फासायो? आउं ॿुधाए थी छॾियां, जे पुलिस मुंहिंजे भाउ खे थाणे ते वठी वई या हुनखे कुझु थियो त पोइ जीअं सम्झी तूं। ओहो आशी, मां हींअर ई शहर वञा थो न, हिन कंहिं वकील सां मां ॻाल्हायां थो, तूं फिक्र न कर, ॼऊं था कान का अटकल। अचु पुट हलिया। जाफ़र अली ख़ान, मूं को गैर कानूनी कदम कोन खयो आहे जो अव्हांखे एॾी कावड़ लॻी आहे। ॻोठ जे हिकु चङे मुड़ुस जे घर ते पुलिस चढ़ी वई, चओ था कावड़ न कई। कामिल खान तॾहिं मनारो माण्हू आहे, को लुंडो बूटो कोन्हे जो तव्हांजा सिपाही उन कढ लॻा वठनि। घटि में घटि अॻुवाट ॿुधायो आहे, असीं को इंतज़ाम करियो आहे, तव्हां एतिरो लिहाज़ बि न कयो। ड्यूटी ड्यूटी आहे जाफ़र अली ख़ान, जेकॾहिं हर कंहिंजो लिहाज़ कंदा वठूं त पोइ हीअ पुलिस जी नौकरी छॾे वञी घर वेही रहूं। साईं, इन जी माना त वॾेरो कामिल खान बि हर गुनाह में शामिल आहे। कानून खां मथे केर बि कोन्हे। ठीकु आहे दादा, भले तूं पंहिंजे कानून ते हल, असीं बि सोर लॻायूं था। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हिन कुर्सी ते के ई आया विया, थी सघे थो हिते सुभाणे को ॿियो वेठो हुजे। ख़ुदा हाफ़िज़। जी जी, आवां घर वञा? सॼो कमु लाहे छॾिए न? जी। चङो, ठीकु आहे। चाचू हाजी आयो आहे, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, अॼु त असांजा भाग भला। अम्मा आशी ख़ुशि आहीं? जी, दुआऊं बिल्कुलु तव्हांजूं। अचो अचो अचो। अम्मा अलाह करे ख़ुशि हुजी। बाबा साईं। अरे बाबा जाफ़र खान, बाबा ख़ुशि आहीं? चङो भलो? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। अरे अम्मा सकीना, अम्मा तूं आहीं किथे? ॾाॾा, मां त हिते ई हूंदी आहियां। अरे बाबा ॾाढी ई पई यादि कंदे, वञी तूं हुन सां कचहरी कर। शाबाश, हल वियो बाबा साईं। हा हा, बाबा जाफ़र खान ख़ुशि आहीं? चङो भलो, सभु ख़ैर आहे बाबा? बाबा साईं। चाचा हाजी, असां त रुगो मुंहुं ॾिसण लाइ बि पिया सिकूं। बसि बाबा साईं, कीअं तबियत हाणे तव्हांजी? बाबा हाणे ठीकु आहे बाबा, उमिरि सां गॾु बीमारियूं वधी वेंदियूं आहिनि। ॿुधो असीं शहर विया हो डॉक्टर वटि। हा, मां हाणे आहियूं डॉक्टरनि जे हवाले, मिड़े उन टेक ते पिया हलूं। चाचा हाजी, असांजे लाइ त छपर छांव आहियो, अलाह वॾी हयाती ॾिएव। अमां अञा वॾी हयाती? दुआ कर त अलाह पंहिंजी हलंदी हलाए, हिन खां वॾी हयाती खे छा कबो बाबा? बाबा आऊं अॼु अव्हां ॿिन्ही सां ज़रूरी ॻाल्हाइण आयो आहियां। जी बाबा साईं। बाबा, जेसि ताईं घर जो वॾो जीअरो हूंदो आहे, नंढनि जी मिटी माइटी ऐं संगावती जो ॿार हुन जे मथां हूंदो आहे। सकीना मुंहिंजी बि न्याणी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त सकीना ऐं अरशद जी संगावती कराए छॾिजे। अरशद सुलक्षणो छोकिरो आहे, वॾनि जो हया शर्म बखियुनि में अथसि, साल ॿिनि में डॉक्टर थी वेंदो। सकीना लाइ हिन खां वधीक मुनासिब रिश्तो मूंखे नज़र कोन थो अचे। बाबा साईं, जीअं अव्हां मुनासिब सम्झो। बाबा, अव्हीं बि माउ पीउ आहियो, अव्हांजो राज़पो बि ज़रूरी आहे। असां छा चऊं? बाबा साईं, अव्हां फ़ैसिलो करे छॾियो आहे, अव्हांजे रास्ते में असीं राज़ी छो न हूंदासीं? शाबाश बाबा, अलाह करे ख़ुशि हुजो। बाबा वॾनि जो लिहाज़ ऐं मान रखंदा, अलाह अव्हांजी इज़त रखंदो। पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त मङणो कराए छॾियूं।
चाचा बाबा साईं मंगणे जी कहिड़ी ज़रूरत आहे पंहिंजे घर जी ॻाल्हि आहे भली अरशद पढ़ी डॉक्टर थी वठे ठीकु आहे पोइ अॻो पोइ शादी कराए छॾींदासीं चङो भला हाणे आउं हलां थो चाचा हाजी वेठा बि कोन अम्मा घर साॻियो ई आहे हली थोरो आराम करियां अलाह करे त बचनि सां ख़ुशि हुजे चङो बाबा अचो जावर खान ॿियो त सभु ख़ैरु आहे न बसि दुआऊं बाबा साईं अलाह करे ख़ुशि हुजे बाबा ॾिसी ईअं पई ॼण कचो खाई वेंदी आहे सकीना असांजी धीउ आहे कंहिं ॿिए ॼणी कोन्हे असां खां न पुछण न अचण चाचे हाजी पंहिंजे लेखे हा करे छॾी ऐं तूं बि झट में हा करे वेही रहे ॿियो छा करियां बाबा सां विढ़ा अरशद सफूरा जो पोटो आहे चाचे हाजी जो हुन सां कहिड़ो संग छा को कहिड़ो संजो हथ जुगुर आहे तूं साफ़ साफ़ जवाब ॾेई छॾी होश कर आशी अञा काफ़ी ॾींहं पिया आहिनि कान का अटकल सटकल करे वठंदासीं हाजी तोखे इहो ओचितो ख्याल आयो कीअं मूंखे बि कोन ॿुधाई त को अरशद लाइ सकीना संग घुरण थो वञी छो तोखे इहा ॻाल्हि कान वणी जा मूंखे कोन वणी मुंहिंजे दिलि में त इलाही ॾींहंनि खां इहा ॻाल्हि हुई पर पे दिलि मन हयुमि त अलाह जे आशी मञींदी या न मञंदा छो कोन मूं त अर्शद जे माउ पीउ खां बि कोन पुछियो त असां खां वधीक करणी आहे चाचा साईं अरशद त ॼाओ ई हिन घर में पलियो लिपनियो अव्हां जे हथनि में असां खां वधीक त अव्हां जो हक़ अथसि चाचा मुंहिंजे नंढे ॾेर खे बि परणायो न बाबा अनवर लाइ त मूंखे पंजाब में को रिश्तो नज़र कोन थो अचे अनवर जी शादी जो बार मानस जे मथां आहे मूंखे बि का छोकिरी त कान थी सुझे हा हिकिड़ी छोकिरी आहे त पंहिंजी मिठा मिठा तुम्हारे कमदार रमज़ान जी धीअ न न न मुंहिंजो पुटु कमदार धीअ सां पणबो माण्हू छा चवंदा हाजी याकूब खे चङे खानदान मां को संग कोन मिलियो कमदार धीअ सां पढ़ाईसि पर अनवर जी मर्ज़ी उते ई आहे न अनवर खे तकुल आहे कोन मथां वरी तूं बेड़ी मत ॾीस इहा ॻाल्हि मुंहिंजे शान जे ख़िलाफ़ आहे ॿुधाए छॾियईसि